गर्मी में सुबह का वठी हिते वेठा आहियूं ज़ुल्म के खिलाफ़ नाइंसाफ़ी के खिलाफ़ तमाम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करता हूँ सब दोस्त ठीक ठाक होंगे, खैरियत से होंगे। दोस्तों आज हम मौजूद हैं मीरपुर खास ऑटो नहर और यहाँ पर पानी की जो किल्लत है इस वजह से रोड बिला के माशाल्लाह देख सकते हैं ये एहतिजाज कर रहे हैं। ये देखें रोड बंद है इस वजह से क्योंकि पानी का मसला है, पानी की किल्लत है। देखें तो हम भी अभी इधर पहुंच गए माशाल्लाह से, आपको अगला सीन भी दिखाएं क्या मसला है, तो हमारे साथ जुड़े रहिएगा। ये देखें रोड मुकम्मल ब्लॉक हो चुका है, बंद हो चुका है। दोस्तों यूट्यूब चैनल को जल्दी सब्सक्राइब करें, पेज को फॉलो करें, तो जो भी बात है जो भी अपडेट है आपके साथ शेयर करेंगे। अब मैं कई बार आ चुका हूँ। जजा माण्हू छपर खणंदा आहिनि त महिरबानी करे हिकड़ी पिटीशन जो आहे तो पंहिंजे नाले सां हिन में को बि ख़र्च कोन्हे। असांजो जेको पैनल आहे एडवोकेट्स जो फ्री ऑफ कॉस्ट तव्हांजो केस पे मिले। तव्हांखे 7 फार्म एप्लीकेशन ऐं शनाख्ती कार्ड जी कापी अटैच करे ऐं उन पिटीशन सां 110 रूट तहत जेको आहे उहो वधि खां वधि दरख़्वास्तूं जेको आहे जमा करायो त जीअं 25 तारीख़ में पाण हिकु 100 खां घटि में घटि जेको आहे सो 500 ताईं जेको आहे सो पंहिंजा हुन में पिटीशनर शामिल थी वञनि। इन मौक़े ते गुज़ारिश कंदुसि साईं अली चांडियो साहब के जेको बार हाईकोर्ट बार मीरपुर खास जा सदर आहिनि ऐं अचनि ई तव्हां सां मुखातिब थियनि। साईं अली साहब पूछड़ी जा आबादगार भाइरो इन आबादगार एसोसिएशन जा सरपरस्तो मोहम्मद यूसुफ राजपूत, साईं जायद नूर साहब, अरबाब अनवर पूछड़ी जा आबादगारो अस्सलाम वालेकुम। सब खां पहिरीं तव्हां के सलाम पेश तो कया त तव्हां हिन गर्मी में सुबह का वठी हिते वेठा आहियूं ज़ुल्म के खिलाफ़ नाइंसाफ़ी के खिलाफ़ तव्हां जो पानी बंद कयो वियो आहे उनके खिलाफ़, करप्ट कामोरनि के खिलाफ़, ज़ुल्मशाही के खिलाफ़ तव्हां के सलाम पेश कयां थो। तव्हां हिते जेकियूं तक़रीरूं ॿुधियूं आहिनि सभिनी दोस्तनि तव्हां के पॉइंट्स ते ॻाल्हायो आहे। जाहिद नून साहब पंहिंजो अनवर नवाणी अरबाब अनवर मुख़्तलिफ़ पहलुनि ते ॻाल्हायो ऐं ॻाल्हाईंदा। तव्हां के चंद पॉइंटूं ॿुधाईंदुसि, तव्हां उन ते अमल कयो। अरबाब अनवर, जाहिद नून ॿिया जेके हिते दोस्त आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त जेसि ताईं हे करप्ट कामोर आहिनि उनजे पुछ ते लत न ॾिनी तेसि ताईं उहे सिधा न थींदा। इन लाइ तव्हां पहिरीं हिननि ते डायरेक्ट कंप्लेंट कयो। नईं में डायरेक्टर नारा कैनाल एक्शन जमड़ाऊ एक्शन मिठड़ाऊ इन ते एंटी करप्शन कोर्ट में डायरेक्ट कंप्लेंट कयो। जेकॾहिं हिन ते नाले वाइज़ 100 डायरेक्ट कंप्लेंट थी विया, नईम जेकबाबाद बदिली थी वियो या एक्शन जेकबाबाद बदिली थी वियो या सखर बदिली थी विया, उतां खां हिननि खे शुरूआती ते मीरपुर खां अचणो पवंदो एंटी करप्शन कोर्ट में। त हिन ते एंटी करप्शन कोर्ट में डायरेक्ट कंप्लेंट दाख़िल कयो ऐं उन खां सवाइ हिननि ते डैमेजिस जा केस दाख़िल कयो। करोड़ रुपए जो हिननि ते डैमेजिस जो केस डायरेक्टर नईम ते एक्शन जुमड़ाऊ ते एक्शन मिठड़ाऊ ते हिन ते करोड़ रुपए जा डैमेजिस जा केस दाख़िल कयो त कोर्ट में अचनि। तव्हांजे जेके फसलुनि जा नुक़सान कया अथनि, तव्हांजे जेके करोड़नि फसलुनि जा नुक़सान हिननि चुकाया आहिनि उन्हनि ते केस दाख़िल कयो। त जेसि ताईं हिननि ते तव्हां पर्सनली हिन ते नालनि सां केस दाख़िल न कंदो त तेसि ताईं इहे सिधा न थींदा। मूं अॻे वारे बि चयो त ने हिननि ते